श्लोक सप्तम। प्रणत देहिना पाप कर्षणम तृणचरागुणम श्रीनिकेतनम प्रणत देहिना पाप कर्षणम तृणचरानुगम श्रीनिकेतनम फणिफणार्पितम ते पदाम्बुजं कृणुकुचे शूनः क्रन्दिह्रच्छयम् कृणुकुचेषु नः क्रन्दिह्रच्छयम्। गोपियों चवंतियों श्याम सुंदर के श्रवण करी रहा हो ता भगवान विच में अंतर्धान थी है। गोपियों विरह में भरजी करे जेकी दाह करे रही आहिनि, पुकार करे रही आहिनि, उन जो नालो गोपी गीत। गोपियूं चवंतियूं अॻिते त हे श्री कृष्ण, तुंहिंजा चरण कमल शरणागत प्राणियुनि जे लाइ, यादि रखिजो प्राणी शब्द आयो आहे, मनुष्य न, यानी पशु पक्षी भी अगर पुकारनि, जीव जंतु भी पुकारनि, भगवान उन्हनि खे भी सहारो ॾींदा आहिनि। प्राणी जंहिंमें प्राण था हलनि, जेको भी चैतन्य है, जेको भी पुकारे भगवान उनखे सहारो ॾींदा आहिनि। त तव्हांजा चरण कमल शरणागत प्राणियुनि जी सभिनी पापनि खे नष्ट करे छॾींदा आहिनि। सभिनी सुंदरता मधुरता जी खान तव्हांजा चरण कमल आहिनि। अरे स्वयं लक्ष्मी माता उन चरण कमलनि जी सेवा कंदी आहे। थोरो सो भगवान चरण पलोटिन तो भउ थींदो आहे। लक्ष्मी माता खे पतो न आहे कहिड़े भक्त जे पोयों वठी डुक पाए भॼी वेंदी आहे, तुरंत चरण पकड़े वरी सेवा करण लॻंदी आहे। त गोपी चवंतियूं हे कृष्ण, तूं उन्हनि चरणनि सां असांजे बछड़नि जे पोयों पोयों डुकंदो आहे, हलंदो आहे। जिन चरणनि जी सेवा भगवती लक्ष्मी माता कंदी आहे, उन चरणनि सां तूं बछड़नि जे पोयों, असांजे बछड़नि जे पोयों सेवा करण जे लाइ पोयों पोयों हलंदो आहे। हरे राम। एतिरो ई न, उहे ई चरण कमल तूं नांग जे फणनि तक रखण में कोई संकोच न कयो। चओ हरे राम। कालीय नाग जी भगवान लीला कई तो वृंदावन घबराइजी वई। 48 मिंटे तक कालीय नाग भगवान खे पकड़े रहियो हिकिड़े दशा में। ये तो मुंहिंजे गोविंद जी लीला हुई। लेकिन भगवान छड़जी करे जेॾीमहिल फणनि ते चढ़ी करे नृत्य कयो, जेको जेको फण मथे पियो करे कालीय नाग उते ई पंहिंजे चरणनि जी छाप पिया छॾनि। त अहिड़ी ख़तरनाक ज़हरीले नांग जे मथां गोपी चवंतियूं पंहिंजा उहे कमल ऐं गुलाब जे गुल खां बि कोमल चरण कमल तूं संकोच न कयो उन जे मथां रखण में प्रभु। ओहो, यानी तूं भक्तनि जे लाइ छा नथो करे सघे? इन जो अर्थ इहो आहे कि भक्तनि जे लाइ कोई सीमा निर्धारित न आहे जंहिंजे पार भगवान न वञी सघे। हर सीमा भगवान पार करे था सघनि। उन्हनि जे लाइ भक्त ई सर्वोपरि, भक्त ई प्राण आहिनि, भक्त ई मान, भक्त ई शान, ॿियो कुझु बि कोन्हे भगवान जे लाइ। त तूं उहे चरण कमल भयंकर खतरनाक ज़हरीले नांग जे फलनि ते रखे, तूं सोच वीचार तक न कयो कि तुंहिंजा चरण केॾा कोमल आहिनि। असांजो हृदय तुंहिंजे इन विरह जुदाईअ जे इन पीड़ा जी आग में जली रहियो आहे। हे गोविंद, तुंहिंजे मिलण जी आशा असांखे सताए रही आहे। तूं पंहिंजा उहे ई चरण कमल हाणे असांजे हृदय ते रख।
असांजे वक्ष स्थल ते हाणे जंहिं हृदय में तुंहिंजे विरह जी आग जली रही आहे उहे तुंहिंजे चरणनि सां ई त शांत थींदी। चओ हरे राम। हाणे उहे चरण कमल असांजे हृदय ते वक्ष स्थल ते रखी करे असांजे हृदय जी हिन विरह रूपी भयंकर अग्नि ज्वाला खे शांत करे छॾनि। हरे राम हरे कृष्ण। मधुर या गिरा वल्गुवाक्यया बुध मनोज्ञया पुष्करे क्षण विध करी रिमा वीरमुह्यति रधरसी धुना प्यायस्वन। हे कमल नयन तुंहिंजी वाणी केॾी न मधुर आहे। तुंहिंजा नेत्र कमल जे गुल जे समान, कमल जा गुल खिली हिकदमि हीअं सुंदर प्यारा लॻंदा आहिनि, लेकिन चवनि था भगवान जा कमल नयन उन खां बि सुंदर आहिनि। ओहो तुंहिंजी वाणी तूं जेॾी महिल ॻाल्हाए थो ईअं थो लॻे कननि में ॼण कंहिं माखी घोले छॾी आहे, एॾी मिठी मधुर आहे। हिकु हिकु उन जो पद, हिकु हिकु उन जो शब्द, हिकु हिकु उन जो अक्षर मिठे खां मिठो मधुराति मधुर आहे। इन करे चवंदा आहिनि त तुंहिंजो हलण बि मधुर, तुंहिंजो घुमण बि मधुर, तुंहिंजो वेहण बि मधुर, तुंहिंजो ॻाल्हाइण बि मधुर, तुंहिंजी हर शइ मधुर ई मधुर आहे। अरे तुंहिंजो क्रोध बि मधुर आहे। चओ हरे राम। तुंहिंजो क्रोध बि कल्याणकारी आहे, आनंद ॾियण वारो आहे। तुंहिंजो रोअण बि मधुर, तुंहिंजो खिलण बि मधुर, मधुराति मधुर, सभु कुझु तुंहिंजो मधुर आहे। हरे कृष्ण। गोपी चवनि थियूं वॾा वॾा विद्वान उन में रमजी वेंदा आहिनि। आहा तुंहिंजी वाणी, ओहो उन ते पंहिंजो सर्वस्व निछावर करे छॾींदा आहिनि। तुंहिंजे उन वाणीअ जो रसास्वादन करे तुंहिंजी आज्ञाकारणी दासी केर असां गोपियूं मोहित थी रही आहियूं। उहा ई तुंहिंजी वाणी, उहा ई तुंहिंजा शब्द, उहो ई तुंहिंजो भाव, उहो अमृत पी करे तुंहिंजे शब्दनि जो असां तुंहिंजी आज्ञा मञण वारी गोपी आहियूं। ॾिसो हिते गोपिन स्पष्ट करे छॾियो आहे कि असां केॾी बि गोपियूं भॻवान सां मज़ाक कनि, भॻवान सां ठिठोली कनि, भॻवान खे भले ॾोरा पाजनि, घटि वधि ॻाल्हाइनि, प्रेम में अधिकार हूंदो आहे, बल्कि प्रेमीअ खे ई अधिकार हूंदो आहे। लेकिन गोपियूं हिते स्पष्ट कनि थियूं भाई असांजे भक्तीअ ते कोई आङुर न खणे। हे मां थो चवां सम्झाइण जे लाइ कि गोपियुनि जे मथां कोई आङुर न खणे। केॾो बि गोपियूं अपनापन कनि थियूं, अधिकार थी रखनि, पर हिते गोपियुनि स्पष्ट कयो आहे कि असां आज्ञाकारणी आहियूं। है न, चवण में हंसी मज़ाक में अलॻि ॻाल्हि हूंदी आहे, पर 100 साल कोई रुकी वञे पंहिंजे जंहिंसां सभिनि खां वधीक प्राणनि खां वधीक जेको जंहिंसां प्रेम करे उन जे लाइ 100 साल हमेशह जे लाइ, 100 साल पोइ त हिकिड़ो संयोग थी वियो। हा न, गोपियूं न वयूं भॻवान कृष्ण सां मिलण, इहो बि संयोग थी वियो। लेकिन अहिड़ो प्रेम कि विरह सहण लाइ जीवन भर गोपियूं तैयार थी वियूं। त इन खां वधीक आज्ञा पालन ॿियो कंहिं कयो हूंदो? भरत महाराज जो नालो छो आहे? राम जी जी आज्ञा मञी करे बनवास न आया। छा भरत महाराज खे ताक़त न हुई? उहे बि लक्ष्मण महाराज वांगुरु हली अचनि बनवास। उन जे लाइ बनवास ई अयोध्या खां करोड़ गुना वधीक सुखकारी हो, छो जो राम जी उते हा। लेकिन दिल ते पत्थर रखी करे उन्हनि बन जो त्याग करे अयोध्या में बनवास खां बि वधीक तप करे रहिया। तॾहिं त भरत महाराज जो प्रेम मूर्तिअ में नालो आहे। हरे कृष्ण। हे हरे, हरे नारायण। गोपिन जो त्याग घट ना है, साथ संगत। गोपी चवन त्यूं तुम्हारी उसी वाणी का रसास्वादन करके तुम्हारी आज्ञाकारणी दासी गोपियां मोहित हो रही हैं। असां तुंहिंजी आज्ञा मञण वारी गोपियूं आहियूं कृष्ण, हाणे मोहित थी रही आहियूं, छो जो तूं ॾाढी देर तो करें। हे गोविंद जल्दी हली अच। हे दानवीर, तूं दान ॾियण वारो महावीर आ।
हाणे तू पंहिंजो दिव्य अमृत खों बि मधुर अधर रस पियारे असांखे जीवन जो दान ॾे। इहो महा अमृत असांखे पियार अधर जेको हिन धरतीअ ते दुर्लभ आहे, जेको अमृत प्रेम जो भगवान कृष्ण ही ॾेई था सघनि, ॿियो कंहिंखे ताक़त कोन्हे। अधरामृत जेको दिव्य आहे, लेकिन भगवान पंहिंजे भक्तनि जे लाइ धरतीअ ते अची आहे। हिन धरतीअ ते उहो अमृत भक्तनि खे पंहिंजे लीलाउनि जो पीआरियो, पंहिंजे प्रेम जो रास जो महारास जो। भगवान जी वाणी बि त भगवान जो अधरामृत आहे। हिते गोपिन भगवान जे वाणी जी महिमा कई आहे त भगवान जो अधर अमृत यानी तुंहिंजी वाणी उहा मिठी वरी असांखे ॿुधाए, वरी मिठा ॿोल ॻाल्हाए, दर्शन ॾे, कमल नयन अची करे निहार ऐं असांखे बि निहारण ॾे। हरे राम। इहो अधर रस पियारे असांखे जीवन दान ॾे ऐं कृत कृत्य करे छॾ, गदगद करे छॾ, छकाए छॾ, जंहिंखां पोइ काई इच्छा तमन्ना बाक़ी न रहंदी आहे। बोलो गोपी वल्लभ भगवान की। सुभाणे 9 श्लोक श्रवण कंदासीं, जंहिंमें कथा जी महिमा गोपिन ॿुधाई आहे। तव कथामृतम तप्त जीवनम कब भिरीड़तम कल्प शापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवि गृणंति ते भूरिदा जना। चौ हरे राम। श्री कृष्ण गोविंद।